वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िलहु फ़ीहिल क़ुरआन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मुख्तसर हम्दो सलात खां बाद इंतहाई वाजिबुल एहतराम असातिज़ा किराम ऐं मुअज़्ज़िज़ सामीन मोहतरम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व तआला बरकातुहू। सब खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी बेपनाह शुक्रगुज़ारी आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजे ख़ासि ज़िक्र जे लाइ असांखे हिते जमा कयो आहे। यकीन कयो हिक दिल में अफसरदगी ऐं शर्मिंदगी भी महसूस थी रही आहे ऐं हिक खुशी भी महसूस थी रही आहे। अफसरदगी ऐं शर्मिंदगी इन चीज़ जी आहे त जय्यद उलमा इकराम मौजूद आहिनि जिन जे बावजूद भी हिन नाचीज़ के कुछ ॻाल्हाइण जे लाइ मौक़ो ॾिनो वियो आहे। पर अल अम्रु फ़ौक़ल अदब जे मातहत छो त हुकुम भी साईं वारनि जो हो त इहा आजिज़ तव्हां जे साम्हूं ब कलाम करण जे लाइ हाज़िर थियो आहे। ऐं ख़ुशी इन चीज़ जी आहे जे बंदा नाचीज़ अगर अॼु खां 4-5 साल पहिरियां पंहिंजे माज़ीअ में मुड़ी करे नारे थो त पहिरियों जॾहिं सबक़ साईं खे मां नाज़रा जो ॿुधाइण लॻुमि त शुरू कराए जॾहिं साईं जॾहिं चयो तव्हां शुरू कयो त मां पढ़ण लॻुमि अलिफ बे ते से त साईं रोके करे चयो त पुट ही अरबी ज़बान आ हिन के अलिफ बे ते ऐं से नाए पढ़बो बल्कि हिन के अलिफ बा ता ऐं सा करे पढ़बो आ। त हिक उहो मक़ाम हो अॼु खां 4 या तक़रीबन 5 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे। ऐं आजिज़ जे लाइ इहा वॾी ख़ुशकिस्मती आहे त उन 4 या 5 साल खां बाद अॼु इहा ई शख़्सियत तव्हांजे साम्हूं उन ई क़ुरान पाक जी नाज़रा जी तिलावत करे तर्जुमो पेश करे ऐं तफ़सीर बयान करे ऐं उन हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस बयान करण जे लाइ साम्हूं बीठो आहे। सामीन इकराम बयान करदा अल्लाह तबारक व तआला ने फरमाया त रमजान वो महीनो आहे जिन में अल्लाह तबारक व तआला कुरान नाज़िल फरमायो। उलमा किराम वेठा मुख्तसर इबारत जी तशरीह करे पंहिंजे मक़सद जी तरफ़ ईंदुसि। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िलहु फ़िल क़ुरआन असल लफ्ज़ जेको रमज़ान आहे वो मुश्तक कहिड़े लफ़्ज़नि मां वो थोड़ी तहक़ीक़ करे इन खां बाद अबू तलम शुदा उलमा किराम वेठा लफ्ज़ रमज़ान बक़ौलन उन्हनि जे मुतलिक़ उलमा जा त लफ्ज़ रमज़ान मुश्तक आहे यानी निकतल आहे अर रमदो खां बाद यानी अल रमदो जेको लफ्ज़ आहे अर रमज़ान उन लफ्ज़ खां निकतल आहे त उन जी माना उहा आहे यानी उहो पत्थर जिन के सूरज जी तपश लगी करे उन जो सॼो गंद ऐं किचरो ख़त्म करे छॾियो हुयो। त इन सूरत में रमज़ान जी माना उहा थी थिए त माहे रमज़ान यानी रमज़ान उहो महीनो आहे जेको इंसान जो उन रमज़ान जी तपश सां माण्हू जो सॼो गंद किचरो लही वेंदो आहे। ऐं ॿियो जो कोला उलमा जो उहो कोल इहो आहे त अर रमदा खां मुश्तक आहे यानी रमज़ान अर रमदा इन खां निकतल आहे त इन जी माना बारिश आहे सही मींहुं वसण आहे। उहो मींहुं जेको मौसम खिज़ा खां बाद जेकी फसल खजी वेंदी आहे त पोइ उहो मींहुं अची करे उन फसल वारी जगह के उन ज़मीन के साफ़ कंदो आहे। त इन सूरत में लफ्ज़ यानी माहे रमज़ान जी माना उहा थे त रमज़ान उहो महीनो आहे जेको अची करे माण्हुनि जे दिल ऐं ज़हन के साफ़ थो करे। त इन ॿिन्ही माना में असां ई अव्हां खे पंहिंजे लाइ सोचण ज़रूरी आहे त वाकई रमज़ान जो महीनो असांजे ज़हन के दिल के साफ़ करे तो या रमज़ान जी जेकी तपिश या रमज़ान में जेकी असीं दुनिया बुख ऐं जेकी तकलीफ़ बर्दाश्त कयूं था उहे वाकई असांजे ज़हन के साफ़ कनि था। अगर नथा कनि त असांखे उन जे मुतलिक़ सोचणु ज़रूरी आहे। उन खां अॻिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन ई इबारत में फरमायो उन्ज़िलहु फ़िल क़ुरआन यानी रमज़ान उहो महीनो आहे जिन में असां क़ुरान नाज़िल फरमायो। तो यकीनन अवां सभिनी दोस्तन जे ज़हन में इहो सवाल ज़हन में ईंदो त क़ुरान पाक हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे 23 साल में नाज़िल थियो।
यानी जॾहिं पहिरियों जॾहिं आयत नाज़िल थिए उन खां बाद वक्तन फवक्तन जीअं वक्त दरपेश ईंदो रहियो ईअं क़ुर पाक नाज़िल थींदो रहियो। यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगीअ में 23 साल क़ुर पाक नाज़िल थींदो रहियो। त जॾहिं 23 साल क़ुर पाक नाज़िल थींदो रहियो त इहा कहिड़ी ॻाल्हि जेको अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेको रमज़ान असां क़ुर पाक असां रमज़ान जे महीने में नाज़िल फरमायो। त इन जो जवाब इहो आहे उलमा किराम वेठा आहिनि त जॾहिं अल्लाह तबारक व तआला नाज़िल करण वारो लफ़्ज़ बाबे इफ़आल मंझां अगर नाज़िल फरमायो जीअं इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र यानी बाबे तफ़सील मंझां अंज़लना अंज़ल युंज़िलु इंज़ालुन उलमा किराम वेठा उन ॻाल्हि खे बख़ूबी महसूस करे रहिया हूंदा त इन सां मुराद जॾहिं इफ़आल जे बाब मां जॾहिं नाज़िल करण लफ़्ज़ अचे त उन मां मुराद इहो आहे त क़ुर यक बारगी यानी लोहे महफूज़ तां अर्शे दुनिया ते क़ुर पाक यक बारगी नाज़िल थियो आहे। ऐं जॾहिं करे नाज़िल करण वारो लफ़्ज़ बाबे तफ़सील मां अचे जॾहिं नाज़िल करण वारो लफ़्ज़ बाबे तफ़सील मां अचे जीअं नज़ल अला क़ल्बिका नज़ल युनज़िलु तंज़ीलन जॾहिं बाब तफ़सील मां अचे त इन मां मुराद इहो आहे त क़ुर पाक आराम सां 23 साल जे अरसे में नाज़िल थी रहियो। यानी जिन वक्त हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के जिंदगी जे कहिड़े भी मामले में कहिड़ी भी मुश्किलात का भी चीज दरपेश ईंदी हुई तो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो हो जिब्रील अमीन अल्लाह जो वो पैगाम खणी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हाज़िर थींदो हो। त इन सूरत में क़ुर पाक 23 साल जे अरसे में नाज़िल थियो ऐं लोहे महफूज़ तां अर्शे दुनिया ते हिकदम नाज़िल थियो। वो क़ुर पाक जो अज़मत ऐं शान आहे। अगर ॾिसियो वञे त तौरेत यक बारगी में नाज़िल थियो यानी हिकु दफ़ो ई तौरेत नाज़िल थियो, इंजील भी हिकु दफ़ो ई नाज़िल थियो, ज़बूर भी हिकु दफ़ो ई नाज़िल थियो, लेकिन क़ुर पाक ठहर जी आराम सां क़ुर पाक नाज़िल कयो वियो। छो त अल्लाह तबारक व तआला फरमायो त ज़बूर असां पंहिंजी मर्ज़ीअ सां नाज़िल कयो, इंजील असां पंहिंजी मर्ज़ीअ सां नाज़िल कयो, तौरेत असां पंहिंजी मर्ज़ीअ सां नाज़िल कयो, लेकिन क़ुर पाक ए महबूब असां तव्हांजी मर्ज़ीअ सां नाज़िल कयो। सामीन इकराम त इहा शान ऐं अज़मत आहे क़ुर पाक जी। मुख़्तसिर रमज़ान जी फज़ीलत बयान करे उन खां बाद असल मक़सद रमज़ान जो मक़सद जेको आहे उहो बयान करे पंहिंजी जगह वठंदुमि। त रमज़ान जे मुतलिक़ कुछ आदीसूं बयान करे पंहिंजी जगह वठंदुमि। अम्मा आयशा खां मरवी आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं रमज़ान जो महीनो शुरू थींदो हो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला वसल्लम कमर बस्ता थी करे यानी पंहिंजो आराम सुकून चैन ख़त्म करे मुकम्मल अल्लाह तबारक व तआला जी इबादत में मसरूफ़ थींदा ऐं पूरो जो पूरो महीनो अल्लाह जी इबादत में गुज़ारींदा। त असां ई तव्हांखे उन हदीस जे मथां अमल करण ऐं सोचण ऐं पंहिंजो ज़हन लॻाइण घुर्जे त हुज़ूर जी ज़िंदगी रमज़ान जे महीने में कीअं गुज़री रही हुई ऐं असांजी ज़िंदगी उन रमज़ान जे महीने में कीअं बि गुज़रे। हज़रत इब्न अब्बास खां मरवी आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रमज़ान जो महीनो बीहंदो त हर क़िस्म जे कैदीअ खे आज़ाद करे छॾींदा हुआ। कहिड़े बि क़िस्म जो कोई अगरि कंहिंजो क़त्ल करण वारो कैदी हूंदो या को माल चोरी करण वारो कहिड़े बि क़िस्म जो अगरि कैदी हूंदो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उनखे आज़ाद करे छॾींदा हुआ। ऐं कहिड़ो बि अगरि साहिल ईंदो हो त कहिड़ो बि साहिल ईंदो हो त उनखे खाली न लौटाईंदा, कुझु न कुझु पंहिंजे दर मुस्तफ़ा तां उनखे ॾेई पुरवाइणो कंदा हुआ। हिकु ॿी हदीस आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ेदार जी जेकी मुंहं जी जेकी बदबू हूंदी आहे यानी सॼो ॾींहुं अगरि इंसान कुझु बि न खे त जेको आख़िरी टाइम हूंदो आहे हुन में कुझु न कुझु बदबू पंहिंजे मुंहं मां महसूस थींदी आहे। पर हुज़ूर फरमायो उहा जेकी अव्हां जी बदबू आहे अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक उहा मुश्क खां बि ज़्यादा अज़ीम आहे। त केॾा ख़ुशि नसीब आहियूं असां ई तव्हां जिन चीज के असीं तव्हीं पंहिंजे लाइ बि पंहिंजे अंदरि जेको जिन खे बदबू था महसूस कयूं अल्लाह तबारक व तआला उनखे मुश्क खां बि पाकीज़ा थो महसूस करे।
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख्स के शख्स के अफ्तारी तो कराए तो अल्लाह तबारक व तआला जितरा भी मानू अफ्तारी कंदा उन शख्स वट उन सभिनीन जो अजर हिन के नसीब कंदो आ। ये ना है तो उन सभिनीन जो अजर कम थी विंदो, उन सभिनीन जो अजर हुन के भी मिलंदो ऐं उन्हनि जो अजर जेको रोज़ो अफ्तार कराइंदो आ, जेको गरीबन ऐं मिस्किनन के रोज़ो खोलाइंदो आ, अल्लाह तबारक व तआला उन्हनि के भी इहो अजर अता फरमाइंदो आ। सामीन इकराम, अल्लाह तबारक व तआला कुरान में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलैकुम अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अल्लाह तबारक व तआला तव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ कयान, इएं रोज़ा फर्ज़ कयान जीअं तव्हां खां पहिरियां वारनि माण्हुनि ते फर्ज़ कया। लअल्लकुम तत्तकून, ताकि तव्हां परहेज़गार थियो। 30 रोज़ा जेके गुज़री वेंदा आहिनि उहे दरअसल असां जे लाइ हिकु ट्रेनिंग हूंदा आहिनि ताकि असीं परहेज़गार थियूं, मुत्तकी थियूं, अल्लाह जी इबादत करण वारा थियूं, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी इताअत करण वारा थियूं। त यकीन ॼाण अगर 30 रोज़ा गुज़री विया, असांजी ट्रेनिंग पूरी थी वई ऐं असांजे अगर कोलो फेल में, चाल में, अमल में, केड़ी भी चीज में अगर फर्क महसूस न थियो तो यकीन कर उहे 30 रोज़ा असां सिर्फ भुख ऐं उन्हीअ में गुज़ारियासीं, कुछ भी पंहिंजे अंदर हासिल न कयोसीं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख्स रोज़े मंझ भी कूड़ ॻाल्हाइण नथो छॾे, गीबत करण नथो छॾे, बुराई करण नथो छॾे त अल्लाह तबारक व तआला खे उन जे उन्हीअ ऐं भुख जी का भी ज़रूरत न आहे। सब खां वॾी सोचण जी ॻाल्हि इहा ई आहे। मुंहिंजो हिते बीहण जो मक़सद असल इन ई चीज जे मथां हुओ त लअल्लकुम तत्तकून, ताकि तव्हां परहेज़गार थियो। असल इन मक़सद जे मथां ॻाल्हाइण लाइ कुझु दिलि ते चयो ऐं साईं वारनि बि हुकुम कयो त उहा ज़रूरत महसूस थिए ताकि इन मुतलिक़ ॻाल्हाए वञे। लअल्लकुम तत्तकून, ताकि तव्हां परहेज़गार थियो। हिकु दफ़ा हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वटि 2 न्याणियूं हाज़िर थियूं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हस्बे मामूल उन्हनि जे अॻियां कुझु खाधो पेश कयो त हो चवण लॻियूं त हुज़ूर असां हींअर रोज़े सां आहियूं, खाधो वग़ैरह हींअर असां न खाईंदासीं। त हुज़ूर फरमायो तव्हांजो रोज़ो न आहे, तव्हांजे अॻियां जेको मूं खाधो पेश कयो उहो तव्हां खाई छॾियो। त दुबारा चवण लॻियूं त हुज़ूर असांजो रोज़ो आहे, सेहरी कई आहे, सॼो ॾींहुं असीं ईअं रहियूं, अञा बि असीं मग़रिब ताणी ईअं रहंदासीं, असांखे ख़बर आहे पंहिंजी ज़ात असां न कुझु खाधो आहे न पीतो आहे, असां रोज़े से रहिया आहियूं। त हुज़ूर फरमायो तव्हां उल्टी कयो। जॾहिं हुज़ूर चयो त तव्हां उल्टी कयो त हुन जॾहिं उल्टी कई त उल्टीअ में कुझु खून भी आयो, कुझु रत भी आयो ऐं कुझु गोश्त जूं बूटियूं भी आयूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम चवण लॻा त फलाणी जगह ते वेही करे तव्हां पंहिंजे सुञाण वारनि जी गिला न कई, गीबत न कई, चुगली न कई। जॾहिं इहो चवण लॻी त पोइ गर्दन हेठि करे ख़ामोश थी वेही रहियूं। त हुज़ूर फरमायो त छा तव्हां क़ुरान न पढ़ियो त जेको माण्हू कंहिंजी गिला ऐं गीबत कंदो आहे उहो पंहिंजे मुर्दे बा जो गोश्त थींदो आहे। तव्हां फलाणी जगह ते वेही करे फलाणे माण्हुनि जी गिला ऐं चुगली करे तव्हां उहा चुगली खाधी आहे, यानी पंहिंजे मोए बा जो गोश्त खाधो आहे, तव्हांजो हाणे रोज़ो किथे रहियो? त सोचण जी ॻाल्हि आहे अगर असांजा रोज़ा गिला ऐं गीबत खां, कूड़ खां, बुराई खां ऐं कहिड़े भी बदकारी जे अमल खां ख़ाली न आहिनि त यकीन कर लअल्लकुम तत्तकून जे के भी दायरे हिस्से में असां तव्हां शामिल ई न आहियूं। हिकु मशहूर ॻाल्हि आहे त अगर के शख्स वटि के मरीज़ के डॉक्टर जी तरफ वञे तो जेको सो डॉक्टर हुन पूरे महीने जे लाइ कोर्स ॾे त तव्हांखे हीअ मेडिसिन खाइणी आहे, जेकी टेबलेट ऐं मेडिसिन डॉक्टर ॾींदो आहे त तव्हांखे पूरो महीनो हीअ गोरियूं ऐं दवाऊं पाण सां हलाइणियूं ऐं परहेज़ भी करणो आहे। सही आहे। त जॾहिं उहो शख्स पूरो महीनो उहे गोरियूं ऐं दवाऊं इस्तेमाल करे वरी डॉक्टर जी तरफ ईंदो आहे त ॾिसंदो आहे, टेस्ट कराईंदो त मुंहिंजी बीमारी अञा उते ई उते मौजूदु आहे, को भी फ़र्क़ु न आहे पियो। त ॻाल्हि ॿ साम्हूं ईंदियूं आहिनि, डॉक्टर जी ॾिनल दवाई सही न आहे या इस्तेमाल करण वारे परहेज़ न कयो। त रोज़ा अल्लाह तबारक व तआला जी अता आहे। अल्लाह तबारक व तआला पूरी कायनात में सभ खां वधीक तबीब आहे। त अल्लाह तबारक व तआला जा ॾिनल रोज़ा कॾहिं भी असांजी तबियत जे लाइ ग़लत नथा थी सघनि। त असां तव्हांखे सोचणो आहे त जॾहिं 30 रोज़ा गुज़री विया त बि असीं लअल्लकुम तत्तकून जे दायरे में शामिल न थियासीं त यकीन कर असांजे अंदर का खामी आहे जेकी असांखे पूरी करणी आहे। त उन शख्स खे डॉक्टर वरी चवंदो त ज़ाहिर हिन ई गोरी दवाई सां कई माण्हू सेहतयाब थिया, तूं अञा सेहतयाब न थिए। त ॻाल्हि इहा ई आहे त तो परहेज़ न कयो।
ज़ाहिर आहे जिन शख़्स खे डॉक्टर पूरे 3 ॾींहं जी अगर मेडिसिन ॾींदो आहे त उनजे लाइ ज़रूरी इहो आहे त हू परहेज़ बि करे, गोरी ऐं दवाई बि खाए, यानी रोज़ेदार उन ऐं बुख बि कटे, पर उन सां गॾु परहेज़ बि करे, यानी कहिड़ी बि क़िस्म जी बुराई जे अंदरि हू मशगूल न थिए। त जॾहिं अगर वो शख्स परहेज़ नथो करे त यकीन कर भरे हिकु न 2 महीननि जी गॾु मेडिसिन वठी बि वञे त अहिड़ी तरह असांजी ज़िंदगीअ में हिकु न कई 2 रमज़ान 20 रमज़ान 30 रमज़ान गुज़री वञनि, लअल्लकुम तत्तकून जे दायरे में शामिल थी नथा सघूं। सोचण घुर्जे अगर रमज़ान खां हिकिड़ो ॾींहुं पहिरियों ऐं रमज़ान खां ईद वारे ॾींहुं, रमज़ान खां हिकिड़ो ॾींहुं पहिरियों ऐं रमज़ान खां बाद ईद वारो पहिरियों ॾींहुं ऐं रमज़ान खां पहिरियों जेको ॾींहुं गुज़रंदो आहे उहो ऐं रमज़ान खां बाद ईद वारो ॾींहुं, इन्हनि जे दरमियान अगर असां तव्हांजे अंदरि को भी फर्क महसूस न थियो त यकीन कर इहा ॻाल्हि पंहिंजे अंदरि विहारे वठ त असां पूरो महीनो सिर्फ़ उन ऐं बुख कटियासीं, पंहिंजे अंदरि ऐं पंहिंजे अल्लाह वटि को बि मक़ाम हासिल करे न सघियासीं। अक्सर ॿुधाईंदा आहिनि न त तव्हां जेको सेरीअ में फलाणी चीज़ कयो, फलाणी चीज़ न कयो ताकि तव्हां उन कम लगे, ताकि तव्हां बुख कम लगे। असल मक़सद रोज़े जो इहो न आहे, असल मक़सद रोज़े जो इहो न आहे, असल मक़सद रोज़े जो आहे इहो ताकि असांखे उन ई बुख लगे, ताकि असांखे एहसास थिए उन्हनि माण्हुनि जो जिन्हनि खे ॾींहं में 1 या 2 वक़्त बि रोटी मुयसर न आहे थींदी। त जॾहिं असीं उहे टोटका इस्तेमाल करे पाण खे उन ई बुख खां बचाईंदासीं त पोइ असांखे उहो एहसास कीअं थींदो जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात असांखे ॼाण थी चाहे त असां उन ग़रीबनि मिस्किननि जो बि उहो ख़्याल कयूं जेके ॾींहं में 1 या 2 वक़्त रोटी नथा खाई सघनि। त उहो मक़ाम आहे रोज़े जो। त अहिड़ी तरह हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी बि इन्ही चीज़नि ते अमल करे पंहिंजी दीन ऐं दुनिया खे हासिल करे रहिया हुआ। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ है तो मुझे चवण जो बुधण अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह अलिया में क़बूली मंजूर फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।